ही चए पई त मुंहिंजे वालिद जो इख़्तिलाफ़ सरदार ख़ान सां इन ते हुयो त हू ग़लति फ़ैसिला कंदो हुयो सरदार ख़ान। कहिड़ो ग़लति फ़ैसिलो अॼु ताईं सरदार ख़ान कयो आहे मुंहिंजा बाबा साईं? अदी रुगो इहो ॿुधाइनि त हिननि जेको तुमनदार काउंसिल जी ॻाल्हि कयूं, जेको सरपरस्त आला हो तुमनदार काउंसिल रेस्ट ठारो ख़ान, उन पाण प्रेस कॉन्फ्रेंस करे इहा शइ क्लियर कई त बाबा असां का बि इन शइ में कोन आहे। ग़लति बयानी था कनि, पंहिंजी रुगो हिकिड़ो पाण खे पब्लिसिटी स्टैंड ठाहिण जो कोशिश कई थी वञे। ॿियो छा आहे? सरदार साहब, तव्हां इन ॻाल्हि जी तस्दीक या तरदीद कंदा आहियो मीडिया ते या सोशल मीडिया ते त तव्हां सां वेझा त हुया इहे न हुया? बाबा मुंहिंजा वेझा छा, मुंहिंजा सभु बचा आहिनि, ॿाहिरां मुंहिंजा, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ आख़िर दूरियूं छो पैदा थियूं? कहिड़ो सोर्स ऑफ कॉन्फ्लिक्ट छा थियो? इहो पुछण था चाहियूं तव्हां। मां तव्हांखे क्लियरली चवां थो त बाबा कंहिं शइ खे मना करण ते पोइ ग़लति फ़ैसिला करणु, 2 नंबरियूं करणु, हिन जो चाचो जेको हिन महिल मुंहिंजे मथां FIR कई अथई, उन वचे मेयर शहर में ज़मीनुनि ते कब्ज़ा शुरू कयूं, असांजे नाले खे इस्तेमालु कनि पिया। इन अदी असांजी जेका हिन महिल चए थी, हिन जो जेको चाचो जेको फरियादी आहे, शहर जी औकाफ़ खाते जी ज़मीन, पुलिस लाइन जी ज़मीन, तव्हांजी एंटी करप्शन मौजूदु आहे, जेके भला ॾिसो मां सरदार ख़ान पंहिंजी ज़मीन जो हिननि जी पंहिंजा खाता हिन पंहिंजे इन चाचे साहब ठाहिया त उहे त क्लियर थी वई न बाबा त हे ग़लति खाता थियल आहिनि। इन्हनि शयुनि खां असां हिननि खे मना करण ते असां ख़राब थी विया। सरदार साहब, मां उमेर रुबाब खां हिन प्रोग्राम में ॿुधे थी तव्हांखे मां सवाल कयोमांसि त जीअं ई इहे शुरूआती ॾींहं हुआ केस खे लीड करण जा, त उमेर रुबाब इस्लामाबाद में वञी जेको आहे डेरा ॼमाया पंहिंजा, ऐं उन वक़्तु जेको एजाज़ हुयो चौधरी इंटर मिनिस्टर, उन सां मिलण ऐं PTI जी इलीट कोर्स सां मिलण, पोइ छा तव्हांखे पॉलिटिकली विक्टिमाइज़ करण जी कोशिशि कई पई वञे उन वक़्तु? बिल्कुलु मां तव्हांखे इन महिल चवां थो त दादू ज़िलो आहे, दादू ज़िले में असांजे कम्युनिटी जो हिकिड़ो रोल रहियो आहे सियासत में। हिन 3 इलेक्शन में अलाह जी महिरबानी सां पीपुल्स पार्टी जी फतह थी आहे इन एरिया में, उहो ज़ाहिर आहे। इहा शइ इन्हनि खे नथी। तव्हां पाण सोचो, जंहिंसां मुंहिंजो सियासी मुखालिफ़, जंहिंसां मुंहिंजी सियासत में मुखालिफ़ हुजे, ईअं खणी मां ईअं चवां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा दोस्त हुजनि या सियासी मुखालिफ़तूं हिकु ॿी जूं असां जंहिं कयो, उन्हनि सां इहो ॿुधाए अदी त उन्हनि जी फ्रंट सीट ते मूं त सरदारी निज़ाम खां त हे हो था चवंदासीं सरदारी निज़ाम जे असां ख़िलाफ़ आहियूं, त पोइ हिन जो जेको भाव जो जीअं चवंदा आहिनि त असां त चवंदा आहियूं त जीअं कापियल तुमनदार पाण खे सॾण वारो, उहो माण्हू इन लियाकत जतोई साहब जी फ्रंट सीट ते छो आहे? गाॾी में घुमंदो छो थो वठे? तव्हां इहो मूंखे ॿुधायो, पुलिस इंस्पेक्टर ASI थी ऐं सियासत कंदो थो वठे, हलो ठीकु, अलाह ख़ुशि करे। जेको मुखालिफ़ असांजे ज़िले जा आहिनि, उहे जेके असांजो हिकिड़ो सियासी मुखालिफ़ थी आहे पंहिंजे ज़िले में कंहिं बि दोस्त सां, त उहो दोस्त 24 कलाक हिननि जे घर में आहे, उनखे पंहिंजे घर में घुराए ऐं पटका था ॿधाइनि। इहा सिधी ॻाल्हि आहे न, इन में का लिकल ॻाल्हि त कान्हे न।